साईं मुझा सहरा थर जी सदाई आवां नदीम जुमानी। उमरकोट में बेगुनाह कत्ल थिल इस्माइल समेजो जे बारे में सियार विकिया जे बेहतरीन शायर एडिटर अनवर अली विकियो जो सिटूं अवां जे समातन ताईं। तूं हलियो वैं ओचितो ओचितो हिकु गभरू गाढ़ो घोट काल कुसाणू उमराणे में। हिकु गभरू गाढ़ो घोट काल कुसाणू उमराणे में। जण प्यासो मोर मरी वियो को मोराणे में। जण प्यासो मोर मरी वियो को मोराणे में। केॾो कातिल तो कहर कयो आ वीरान सॼो ही शहर कयो आ। केॾो कातिल तो कहर कयो आ वीरान सॼो ही शहर कयो आ। की कंध कपिल हू मुरकियो पए थे। की कंध कपिल हू मुरकियो पए थे। तोखे हाइफ हुजई कातिल हाण लोड़ भले पियो थाणे में। हिकु गभरू गाढ़ो घोट काल कुसाणू उमराणे में। हुन भाउ सम्झो सोट तोखे तो काल कुठो बेडोह जंहिंखे। हुन भाउ सम्झो सोट तोखे तो काल कुठो बेडोह जंहिंखे। की काती हली की कुसण आयो। की काती हली की कुसण आयो। कारी रात जे सुनसान टाणे में। हिकु गभरू गाढ़ो घोट काल कुसाणू उमराणे में। तुंहिंजो हशर बि अहिड़ो थींदो। तुंहिंजो हशर बि अहिड़ो थींदो। अलाह कंदो अनवर इंसाफ़ बि थींदो। इस्माइल समय जो मुर्की मरी वियो। इस्माइल समय जो मुर्की मरी वियो। केॾी हिमत जुरत हुई हुन राणे में। केॾी हिमत जुरत हुई हुन राणे में। हिकु गभरू गाढ़ो घोट काल कुसाणू उमराणे में। हिकु गभरू गाढ़ो घोट काल कुसाणू उमराणे में। जण प्यासो मोर मरी वियो को मोराणे में। जण प्यासो मोर मरी वियो को मोराणे में।